मस्जिद शरीफ जामे मस्जिद फैजाने नूरे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मस्जिद शरीफ के खिदमतगार मियां मोहम्मद शरीफ खासतेनी साहब आई उन सां गॾु ओड़े पाड़े वारा ताउन करण वारा बिलखुसूस हाफिज सिकंदर अली कादरी साहब ऐं ॿी जमायत उनजी उन्हनि गॾिजी हज़रत सईदना व मुर्शिदना हज़रत मीरान पीर दस्तगीर सईदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी याद में यानी शरीफ जो सिलसिलो जेको हलंदड़ा उन्हीं सिलसिले जी हीअ महफ़िल में हिकु कड़ी आहे। इन पुरफितन ऐं ॾुखे दौर जे अंदर जंहिंमें माण्हू वीचारा पंहिंजे गुरबत जो शिकार आहिनि, अल्लाह जे ज़िक्र खां इंसान असां मां दूर थी विया आहियूं। अॼु हक़ीक़त में त तबीयत ते मुंहिंजीअ ते अञा ताईं ही जेको सिलसिले जो झटको आयो उन जो बार तबीयत ते अञा ताईं मौजूद आहे। हक़ीक़त छा आहे त असांजे अमलनि पिछड़ल अमलनि जी हीअ हिकिड़ी सूरत आहे जो इन सिलसिले जे नमूने में ऐं सूरत में उहा ज़ाहिर थिए थी। अल्लाह साईं कुरान शरीफ में इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा सूरे ज़िलज़ाल जे अंदर अल्लाह से फरमायो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्द जॾहिं ज़मीन चुरंदी ज़मीन चोरी वेंदी ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा उनमें ज़िलज़िलो ईंदो उनमें तहर्रुक ईंदो उनमें चुरपुर ईंदी व अखरजतिल अर्दु अस्कालहा ज़मीन जे अंदर जेको कुछ जंहिं भी सूरत में हूंदो अल्लाह से उनखे ॿाहिरि कढंदो। हक़ीक़त में इंसान रब करीम जे दरवाजे खां पंहिंजे महबूब जे दरवाजे खां दूर थी चुको आहे। रसूलुल्लाह जो फरमान जेकॾहिं सहाबे किराम जे ज़िंदगीअ ते नज़र कबी खुदा पाक जो कसम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो भेरो मंज़ल लज़ी युक़रिदुल्लाह करदन हसना इन आयत जी तिलावत फरमाए सहाबे किराम के फरमायो ओ मुझे महबूब जा प्यारा सहाबियो महबूबन फरमायो मुझा सहाबियो अल्लाह साईं तव्हां खां कर्ज़े हसना घुरे थोड़ो सुभान अल्लाह ॾाढिया चओ। अवां जे ख़िदमत में या हिकु अधु ॻाल्हि इब्तिदा में इन करे कयां थो त असां हिन कन खां ॿुधी हिन कन खां वहायो अल्लाह जे रसूल जे अहकाम खे हुक्म खे असां मुआखर करे छॾियूं पोइते करे छॾियूं। हज़रत इब्राहिम नबीअ खां पुछियो साईं ॾे ख़बर भला तूं अल्लाह जो ख़लील ऐं दोस्त कीअं बणी चए बा जॾहिं मुंहिंजो ज़ाती कमु ऐं मुंहिंजे रब जो कमु जॾहिं ॾंढिबो आहे त मां पंहिंजो कमु कोन कंदो आहियां पहिरां पंहिंजे रब जो कमु कंदो आहियां पोइ मां पंहिंजो कमु कंदो आहियां ऐं मानी महिमान खां सवा कोन खाईंदो आहियां। टियों बि अल्लाह जे नबीअ जो कौल आहे। मतिलबु छा त अल्लाह साईं जे हुक्म खे रब करीम जे अमर खे मालिक करीम जे हुक्म खे अहकमुल हाकिमीन जे हुक्म ऐं अमर खे अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जा प्यारा उहे मुक़द्दम सम्झंदा आहिनि। ख़बर न आहे असांजे ज़हननि जे अॻियां असांजे दिमाग़नि जे अॻियां एॾी हवा लॻी आहे
जो असां खां उहे अहकामात ॿुधंदे बि असां भुलिजी वञूं था, असां पोइते हलिया वञूं था। नबी साईं फरमायो त आहे को अवामा जेको अल्लाह साईं कर्ज़ हसना ॾिए। रसूलुल्लाह जो को सहाबी उथी बीठो, किताबन उन जो नालो अबू दहदा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो नालो लिखियो आहे। वो उथी बीठो अर्ज़ कई या रसूल अल्लाह, वाकई अल्लाह साईं असां खां कर्ज़ हसना घुरे थो? मुझे महबूब फरमायो त हाओ। तो अर्ज़ कई या रसूल अल्लाह, हथ मुबारक अॻिते कयो। हुज़ूर जन हथ मुबारक अॻिते कयो। नबी साईं जे हथ में हथ ॾेई अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजो हिकिड़ो बाग़ आहे जेको 600 खजनि ते मुश्तमिल आहे। घणियूं खजूं? 600 खजनि ते मुश्तमिल आहे। उन बाग़ 600 खजनि वारे बाग़ खे मां अल्लाह जे रसूल जे नाले ते क़ुर्बान कयो। वठी भॻो। नबी साईं फरमायो त सहाबियो ॾिसो त केॾे थो वञे। हिकिड़ो सहाबी सवरो हुन जे पोयां लॻो आयो, दरवाज़े ते बीही जॾहिं गेट ते पहुतो, उन बाग़ जे गेट ते पहुतो, आवाज़ न आई त ओ मुंहिंजी घरवारी जल्दी कर, ॿाहिरि निकिर। ओ कम करण वारो, ओ मुंहिंजा कमियो, मुंहिंजा ग़ुलामो मज़दूरो, ओ मुंहिंजा पुटड़ो, जल्द कयो, बाग़ खां ॿाहिरि। घरवारी चए छा थी, छा पई थो करी? चई पियो तो निकिरो, घरनि मां निकिरो, बाग़ मां निकिरो। पाण फरमाई त मां अल्लाह जे रसूल जे नाले ते ही बाग़ ॾेई चुको आहियां, हाणे मुंहिंजी मिल्कियत न रहियो आहे, इन करे तव्हां सभु बाग़ इन्हनि खे ख़ुदा जे हुक्म जो, अल्लाह साईं जे महबूब करीम जे हुक्म जो। नबी साईं जन जुमे जो ख़ुतबो पे ॾिनो। हिकिड़ो सहाबी काठियूं करे ऐं बाज़ार में निकिरी पंहिंजे बच्चनि जो गुज़र कंदो। अल्लाह जे रसूल ख़ुतबो पे ॾिनो। ख़ुतबे जे अंदर अल्लाह जे रसूल फरमायो वेही रहो। अल्लाह जे रसूल जो इहो मोजज़ो हुयो त अल्लाह जा नबी हित ॻाल्हाईंदा त अलाए केतिरो परे ॿुधण में ईंदो। उहो रसूलुल्लाह जो सहाबी उन जे मथे जे मथां भरी काठियुनि जी मौजूदा वेही रहियो। त माण्हू चयो त अबा तूं वेही रहियो हुई, भला काठियुनि खे करे उछलाए? चई न, जंहिं कंडीशन में मूं रसूलुल्लाह जो हुकुम ॿुधो आहे, मां रसूलुल्लाह जे हुक्म जी ऐं अमर जी ईअं बचावरी कंदुसि। माण्हू चयुसि ॾाढो न भॼी पवई, तकलीफ़ न पहुचई, दिमाग़ जे मथां बार थई। चई न, जेसि ताईं अल्लाह जो रसूल उथण जो हुकुम न कंदो आहे हिते वेठो। इहे ॿ शयूं जुमिले मोतरज़े तौर विच में इन करे चयो त असां रब जे अमर खे, मुस्तफ़ा जे अमर खे, अल्लाह साईं जे बाननि जे अहकामात ते असां अमल नथा कयूं। ख़ुदा जो कसम जे तव्हां नज़र कंदो त तव्हांजो हथ रसूलुल्लाह जे दामन में आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह, ॾाढा सुभान अल्लाह चओ। अवांजो हथ रसूलुल्लाह जे दामन में आहे। ऐं यकीन क़यामत जो मैदान थींदो। 1.25 लख नबी ऐं उन्हनि जूं उम्मतूं जेके अॻु में आयूं, उहे सभु पोइते हूंदा। हीअ रसूलुल्लाह जी उम्मत जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे, उहा उम्मत रसूलुल्लाह जी सभिनी खां अॻु में जन्नत में दाख़िल। भला एॾी वॾी महिरबानी, एॾी वॾी इनायत, एॾो वॾो रब जो कुर्ब। अल्लाह से फरमाए थो कुंतुम खैर उम्मतिन, तव्हां त तमामु भली उम्मत आहे। मुंहिंजा मौला, असां पंहिंजे किरदार ते था ॾिसूं, असां पंहिंजे आमाल ऐं अफ़आल ते था ॾिसूं त असां में को अमल ई कोन्हे। असां त ख़ाली आहियूं, असां त सुफरा आहियूं। अल्लाह से फरमाए थो कुंतुम खैर उम्मतिन, अवां तमामु बहितरीन उम्मत आहियो।
सिर्फ इन करे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, तव्हां माण्हुनि जे लाइ पैदा कया विया हो त तव्हां माण्हुनि खे नेकीअ जो हुकुम कयो, बुराई खां माण्हुनि खे रोको। पर असां वटां अमर बिल मारूफ बि हलियो वियो। मूं आयत जेका पढ़ी आहे उन में रसूलुल्लाह जे ताबेदारी कंदड़नि, रसूलुल्लाह जे इताअत कंदड़नि, मदीने वारे घोट खे दामन मां झलींदड़नि, रसूलुल्लाह जे हुक्म खे मुक़द्दम समझंदड़नि, उन्हनि जो उन में शान ऐं रुतबो आहे। मुंहिंजी दिलि चवे थी बरकत वास्ते आयत जो तर्जुमो कंदुसि, ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि। ऐं हिन साल अल्लाह साईं जी मुंहिंजे मथां महिरबानी थी हुई। ऐं वॾी जेका यारी शरीफ़ वारो महीनो, इहा वॾी यारी शरीफ़ 15 ॾींहं अल्लाह ताला मूंखे इराक ऐं बगदाद शरीफ़ जी वॾी यारी शरीफ़ मुर्शिद गौस पाक जी उन जे दरबार ते रब मूंखे नसीब कई। जेकर टाइम मिलियो त उन जी रूयदाद तव्हांखे ॿुधाईंदुसि त मां गौसुल आज़म जे यारीअ में छा ॾिठो, उते छा हुयो, हुज़ूर गौसुल आज़म जी दरबार कीअं, उते जो ज़िक्र कीअं, उते जी नमाज़ कीअं, उते जो लंगर कीअं, उते जो कारखानो कीअं थो हले। इंशाअल्लाह ताला इन जे बारे में ॿुधाईंदुसि। पर दुरूद ठीक वॾे आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां पढ़ो त आयत जो तर्जुमो कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा। जमायत घणी आहे, दुरूद जो आवाज़ थोरो आहे। अवांजी मोहर मक्के ऐं मदीने में आहे। नबी पाक जो फरमान आहे त इन्नी अस्माउ सलात अहल मोहब्बती। मदीने वारे घोट फरमायो आहे त मोहब्बत वारो मोहब्बत सां दुरूद पढ़ंदो आहे। मां मोहम्मद करीम उन जो दुरूद पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहियां। कोशिश कयो बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त मां आयत जो तर्जुमो कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला इरशाद फरमाए थो त अल्लज़ीना यत्तबिऊन रसूल नबियल उम्मी। राजा सुभान अल्लाह। अजीजो दोस्तों, अल्लाह से फरमाए तो ओए खुश नसीब इंसान यत्तबिऊन जेके गुलामी कंदा, जेके ताबेदार बणजी वेंदा, जेके इताअत कंदा रसूल जी, नबी जी, उम्मीअ जी। माना मुझे महबूब मदीने वाले शहनशाह जे लाइ अल्लाह ताला 3 अलकाब ज़िक्र कया, रसूल, नबी ऐं उम्मी। अब थोड़ो तवज्जो कजो, दिल जे हुजूर सां ॿुधजो। ॿाहिर परे परे माण्हू वेठा, जेकॾहिं ॾिठो थी वेहनि त अलाह से उनखे ख़ुशि कंदो, थोरो अॻिते थी वियो त ॿाहिरियां अंदरि अचनि। जेकॾहिं गर्मी हुजे अंदरि त पोइ भली ॿाहिरि वेठा हुजो। अज़ीज़ो दोस्तों, अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीना यत्तबिऊन, उहे खुश नसीब इंसान जेके ताबेदारी कंदा। अब खुदा जो कसम थो सची ॿुधायो, हिते अवामा तव्हां रसूलुल्लाह जे गुलामीअ ॾियण जे लाइ, महबूब मदीने वारे जे शान ॿुधण जे लाइ, अल्लाह जे ज़िक्र ॿुधण जे लाइ
तव्हांजो इहो मतलब आहे या खाधे पीते जो मतलब आहे? न उनजे सदके अवां खे यारी शरीफ जो लंगर भी मिलंदो, अवां ते मेहरबानी भी थींदी। दिल जे हुजूर सां ॿुधंदार जो अल्लाह से फरमाए थो अल्लज़ीन उहे खुशनसीब इंसान यत्तबिऊन जेके गुलामी कंदा, जेके रसूलुल्लाह जा ताबेदार बनवा। रसूल नबी उम्मी टे लफ्ज आया। अल्लाह जो प्यारो रसूल कलमो पढ़ंदा हो न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अब रसूल रसूलुल्लाह जी सिफता, मदीने वाले जी सिफता, नबी भी मदीने वाले जी सिफता, उम्मीद मदीने वाले जी सिफता। जेकॾहिं तवज्जो सां ॿुधंदो त अल्लाह ताला जेतिरा बि अंबिया मोकिलिया आहिनि, जेतिरा बि रसूल मोकिलिया आहिनि, उहे टोटल सवा नबी सवा लख नबी आहिनि। उन्हनि सवा लख नबीअनि जे अंदरि 313 अल्लाह जा नबी आहिनि पर रसूल बि आहिनि। उन्हनि 313 रसूलनि में 4 वॾा नबी आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, ये 4 वॾा पैगंबर ऐं रसूल आहिनि। ऐं उन्हनि चइनी पैगंबरनि में वॾे खां वॾो रसूल, शान वारो रसूल, तमामु वॾी इज़त वारो रसूल, सभिनी नबीअनि जो सरदार, मदीने वारो मुहम्मद करीम। तवज्जो कयो, मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ थो कयां, रसूल नबी साईं जी सिफ़त आहे। रसूल छा के चइबो आहे? जेको अल्लाह साईं खां अहकाम वठे, रब खां अमर वठे, रब करीम खां अहकामात वठी करे उम्मत ताईं पहुचाए। अल्लाह जे रसूल जो कम इहो आहे त रब करीम खां अहकामात वठे, मालिक उन ते महिरबानी करे, अल्लाह साईं उन ते अहकामात ॾे, उहे अहकामात मदीने वारो खोट वठे। इन करे अल्लाह साईं क़ुरान में ॿी जाइ ते छा फरमायो आहे? अल्लाह से फरमाए तो मा आताकुमुर रसूल फखुदूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। फरमाए तो ओ मुंहिंजा पालणो, जेको मुंहिंजो रसूल, जेको मुंहिंजो मदीने वारो घोट तव्हांखे ॾे, उनखे मज़बूतीअ सां पकड़ियो, मज़बूतीअ सां उनखे वठो। ऐं जंहिं शइ खां मुंहिंजो महबूब तव्हांखे झले अजीजो दोस्तो, रसूल अल्लाह का अहकामात वठी उम्मत ताईं पहुचे ऐं उम्मत जा गुनाह, उम्मत जूं ग़लतियूं, उम्मत जूं बुछड़ायूं रब करीम जे दरबार में दुआऊं घुरी बख़्शराए। ओ मुंहिंजा मौला, ये मुंहिंजी उम्मत गुनहगार अथई, हिन उम्मत मुंहिंजे खां हीअ बुछड़ाई थी वई थी। मुंहिंजा मौला, हिन उम्मत खां नाफ़रमानी थी वई थी। मुंहिंजा मौला, तुंहिंजो पैगाम मूं हिननि खे पहुचायो आहे ऐं हिननि जूं ग़लतियूं मूं तोखे पेश कयूं आहिनि। रब फरमाए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजा महबूब तूं चईं त मूं रब करीम जे रहमत खां नाउमीद न थियो। अचण तव्हांजो कम आहे, बख़्शण मूं रब करीम रहीम जो कम आहे। रसूल अॻिते आहे नबी। नबी छा के चइबो आहे? तव्हांजे दिल खे आउं मुतमइन करणु घुरां थो, हुज्जत सां, दलील सां। मुंहिंजो महबूब मदीने वारो शहंशाह अल्लाह जो रसूल भी आ, नबी भी आ, रसूल भी हुजूर जी सिफ़त आ।
नबी नबल का वरतला चाखा नबा का वरतला नबा चेबुआ खबर है क्या सही खबर है। अल्लाह से कुरान करीम में फरमाया तो तअम्मा यतसाअलून अनिन नबइल अज़ीम अल्लज़ी हुम फीहि मुख्तलिफून। सुभान अल्लाह। हर को सुखो वसे तो सरदार जे करे हर को सुखो वसे तो सरदार जे करे नाराज रब लथींदो पंहिंजे यार जे करे। अजीजो दोस्तों नबी नबौर का वरतला कुरान जे लफ्ज़न दे जेकॾहिं गौर कंदो अल्लाह से फरमाए तो अम्मा यतसाअलून अनिन नबअ। अब आइए कुरान का आखिरी कुरान आखिरी पारो तीसरी पारो मुठारी आयता अम्मा फरमाए तो आम मानू ओ मुझा महबूब मदीने वाला के बजे कब्र ॾियण वाला मुझा महबूब आम मानू तो क़यामत जे बारे में पुछन था सवाल कन था अनिन नबअ अल अज़ीम वॾी ख़बर जे बारे में पुछन था हुम फीहि मुख्तलिफून ये उनमें इख्तिलाफ कन था मुझा महबूब तो पुछन था मालूम जो क़यामत जी खबर उहा मदीने वाले खोट ॾिनिया। नबो माना खबर नबी माना खबर ईंदड़ कहिड़ी खबर थो ॾिए ओ मुंहिंजे हबीब करीम सां प्यार करण वारा नबी को उर्दू लफ्ज कोने नबी फारसी लफ्ज कोने को नबी सिंधी लफ्ज कोने को परोस के जो लफ्ज कोने को सिराय के जो लफ्ज कोने को नबी अरबी लफ्ज अरबी नबी छा के जेको आहे जेको उम्मत जे अहवाल खां बाख़बर हुजे बावाक़िया ॿुधाया त तव्हां जो ईमान ताज़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने शरीफ में किथे अल्लाह ताला के मदीनो शरीफ नसीब करे अवां जे दुआ सां मुजीब 21 तारीख़ सितंबर जे फ्लाइट आउं हज शरीफ ते वञा तो दुआ कयो त अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िरी बैतुल्लाह जी हाज़िरी मिन्ना मुस्तफ़ा वफ़ात जिते अल्लाह जे नबीन जा कदम लगान जिते सालीन सिद्दीकीन जा लफ्ज़ लगान जिते खुदा जे प्यारन मानन जा कदम लगान उन्हीं जा के मां वही पंहिंजे चप्पल अखियुनि सां चुमण। अल्लाह अजीजो दोस्तों ओ मुझे महबूब करीब सां प्यार करण वारो परेशान न थी जिन दिल में ज़ौक़ हूंदो त हली मदीने वारे जो दीदार कंदे आए करे सी कबूल आका अंगनड़ा गरीब दा करे सी कबूल आका अंगनड़ा गरीब दा ओ ईसा ने किसा में मदीना हुजूर दा करे सी कबूल आका। मां इन करे तो मदीने शरीफ याद पियो आ अल्लाह करो त तहां मदीनो ॾिसण नबी पाक जो वाइदो आ मदीने वाले घोट जो हदीस जो याद अचन
नबी पाक फरमाया था मन ज़ारा कबरी वजबत लहू शफाअती। नबी पाक फरमायो तजे मुझे कबर मुबारक जो दीदार कयो क़यामत जे ॾींहुं मां उन कबर जे ज़ियारत कंदड़ जी शफाअत कंदुसि। अजीजो दोस्तो, मदीने वाले जा प्यारा गुलामो, नबी पाक ते सलाम पढ़ण हलंदो आहे। हिकिड़ी हदीस लिखी पई आहे त शफाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती। मदीने वाले खोट फरमायो महशर जो मैदान थींदो जिथे अम्मा पंहिंजी न्याणी खे विसारींदी, दोस्त दोस्त खां परे बीठो हूंदो, यार यार खां जुदा हूंदो, जिथे मुर्शिद पंहिंजा मुरीद विसारींदा, जिथे पीर पंहिंजे पुट खे विसारींदो, जिथे केरु कंहिंखे कोन सुञाणंदो। नबी पाक फरमायो त महशर जे मैदान में जेके कबीरन गुनाह करण वारा, जेके गुनहगार हूंदा, मां मोहम्मद करीम उन्हनि जी शफाअत कंदुसि। फरमायो त हशर जे ॾींहुं हो हिक पासे, हशर जे ॾींहुं हो हिक पासे, अदालत में खुदा हूंदो। हशर जे ॾींहुं हो हिक पासे, हशर जे ॾींहुं हो हिक पासे, अदालत में खुदा हूंदो। तबिए पासे ज़मानत ले, तबिए पासे ज़मानत ले, मोहम्मद मुस्तफा हूंदो। हशर जे ॾींहुं हो हिक पासे। नबी पाक फरमायो त महशर जो मैदान की हदीस बि हुई। अल्लाह जे रसूल मदीने वाले घोट फरमायो त अना अव्वल मन यक़रउल बाब। नबी पाक फरमायो महशर जो मैदान हूंदो, माण्हू पखर में ॿुधंदा पिया हूंदा, पहिरां पहिरां रब जे कोरड़ जे दरवाज़े खे मां मोहम्मद खड़काईंदा। नबी पाक फरमाया था अना अव्वल शाफ़िइन व अना अव्वल मुशफ़्फ़िन। नबी पाक फरमायो त पहिरियां पहिरियां शफ़ाअत कंदड़ मां मोहम्मद करीम हूंदुसि ऐं मुंहिंजी शफ़ाअत रब क़बूल कंदो। नबी से फरमायो त जॾहिं मुंहिंजी उम्मत जॾहिं पुलसरा ताल लंघी, जेका वार खां तलवार खां तिखी लुॾे चङो त ख़बर पवे, पर नबी पाक फरमायो त मुंहिंजा अहिड़ा बि उम्मती हूंदा जॾहिं उहे पुलसरा ते ईंदा, हिकिड़ा भलीअ हवा वांगुरु, झूटे वांगुरु, के विच जे चमकाते वांगुरु लंघंदा, के भले घोड़े जे रफ़्तार सां लंघंदा। नबी पाक फरमायो त मुंहिंजे उम्मत जो एॾो वॾो शान हूंदो जो जॾहिं नबी पाक फरमायो त मुंहिंजी उम्मत उन पुलसरा तां लंघंदी त अंदरां आवाज़ ईंदो त जुज़िया मोमिन फ़इन नूरक तुत्फ़ी लाबी। जहन्नम जे पार मां आवाज़ ईंदो त मोमिन जल्दी कर लंघे वञ, तुंहिंजे मुंहं में जेको मार्फत जो नूर आहे उहो मुंहुं जहन्नम खे वसाए थो। मुस्तफा जे उम्मत जो शान, नबी साईं जे उम्मत जो शान। हिकिड़ी हदीस ॿी हुई, नबी साईं फरमाए त कैफ़ तहलिकु उम्मतुन अन फी अव्वलहा। मिशका शरीफ जी हदीस आहे, बाब सवाब हाज़िहिल उम्मह। नबी पाक फरमायो त उहा उम्मत कीअं बर्बाद थींदी जिन जे अॻुवाणीअ में मां मोहम्मद करीम बाजे मुस्तफा अॻुवान हुजे, हीअ उम्मत मुस्तफा जे पोयां हुजे, उहा उम्मत बर्बाद थी सघंदी। नबी पाक फरमायो त अन फी अव्वलहा वल माती
फी वसतहा व ईसा इब्न मरियम फी आखिरहा। नबी पाक फरमायो त मां इन उम्मत जे अगवानी में आया, इन उम्मत जे विच में इमाम महदी आ, ऐं इन उम्मत जे पछाड़ीअ में अल्लाह जो नबी हजरत ईसा है। मां दिमशक में उहा जामे मस्जिद उमवी जंहिंजे हिकिड़े मशरकी मीनार ते हजरत ईसा जो नुज़ूल थींदो, नबी से फरमायो हजरत ईसा जो उते नुज़ूल ही थींदो। सुम्मा लइन अकाम अला कबरी, नबी से फरमायो त जेकॾहिं हजरत ईसा अलैहिस्सलाम मुझे कबर जे मथां भी मां मोहम्मद के सलाम कंदो त ला अजबतहू, मां मोहम्मद उनखे जवाब मुस्तफा शान ओ तुझे शान मथां क्या कुर्बान नबी, तुझे शान मथां क्या कुर्बान नबी, वो तुझे शान मथां क्या कुर्बान नबी, होया बार बच्चा जिंदु जान नबी, वो तुझे शान मथां। शान वारो नबी आ, ओ मुझे हबीब करीम सां प्यार करण वारा दिल जे हुजूर सां ॿुधजा। मदीने शरीफ जी ॻाल्हि पे थे कयनि त रात जो टाइम आ, मुंहिंजा महबूब मदीने वारा शहंशाह नबी साईं जी घरवारी हुई उम्मुल मोमिनीन, मोमिनन जी मां बीबी मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा। पक्को अकीदो रखो, कुरान फरमाए तो अजनबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह जो फरमाना, रब जो हुक्म त नबी पंहिंजे गुलामन खे भेजो आहे ऐं नबी जो घरवारियूं मोमिनन जूं माउ। तव्हांजो इहो इहो आहे त नबीअ जूं सभु घरवारियूं मोमिनन जूं माउ। भला इहा ख़बर अथव त अल्लाह जा प्यारा रसूल मदीने वारा घोट जंहिं जॻह ते आरामी आहिनि उहो घर कहिड़ी अम्मा जो आहे? उहो घर अम्मा आयशा सिद्दीक़ा जो घर आहे। ओ सोना यूसुफ तोते हुई हिकिड़ी, ओ मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी। सुभान अल्लाह। ओ सोना यूसुफ तोते हुई हिकिड़ी, ओ मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी। पर हिन खां सौ भेरावत सूर में ओ अम्मा आयशा सिद्दीक़ा जो जानी। ये मुझे महबूब जो शान है, मुस्तफा जे घर वाले जो शान। मोमिन कुरान जी दामन न छॾिजा, रसूलुल्लाह जी दामन न छॾिजा, नबी पाक जे सहाबन जी दामन न छॾिजा, अहल बैत जी दामन न छॾिजा, औलियान जी दामन न छॾिजा, फकीरन आदमन सां गॾु रहिजा। ख़ुदा करो तुंहिंजो मशहब गुज़ारो थिए। अब आप कबर में हलो, कबर में पुॼंदो न, ख़ुदा जो कसम पहरा मिट तोखे उते लटे बि न, पर कबर में जे पुॼंदो त मदीने वारो घोट आए तुझे हूंदे बेमाहिक रो जा, तुझे हूंदे बेमाहिक रो जा, मिट पूरे वजने तपो पहुंच जा, मिट पूरे वजने तपो पहुंच जा, पहुंच जाने जानी मुखे अमलन जो को नहीं आसरो। अजी दोस्तों, मुझे महबूब करीब जा प्यारा गुलामों, रात जो टाइम हबीब करीम नमाज
मस्जिद नबवी मां पढ़ी अम्मा बीबी मेमूना जे घर में अचन रात जो टाइम हबीब करीम जो मामूल हो तो नबी साईं जन सूरह बनी इस्राईल ऐं सूरह यासीन की तिलावत नबी पाक फरमायो त जॾहिं मोमिन माण्हू पंहिंजे बिस्तरे के वेझो थिए त पढ़े अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम। अब आयतुल कुर्सी याद हुजो नबी पाक फरमायो त जेको माण्हू बिस्तरे ते गंढण खां अॻु में सुम्हण खां अॻु में जेको हिकिड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़ंदो लेटंदो त सॼी रात मलाइकनि जी हिफ़ाज़त फरमाईंदा। तू घबराई जो तोखे अमेरिका जा बम उड़ाईंदा तू रसूलुल्लाह जो सचो गुलाम आहे जेकर हुजूर जे पैरवीअ ते हुजी त जेकर तोखे इहे तकलीफ़ पुॼाइणी कोन्हे पर असांजे अमलनि जी शान अज़ीज़ो दोस्तो हबीबन करीमन सां प्यार करण वारो दिल जे हुजूर सां ॿुधंदान जो आयतुल कुर्सी में एॾे वॾे शान वारिया नबी साईं जो सहाबी हो खजल जे बाग में अदा जे थकजी पिया हुजो त दुआ करो हथ हुई ताला तैयार थिए अज़ीज़ो दोस्तो ये ॻाल्हि दिल जे हुजूर सां ॿुधजो नबी साईं जो सहाबी आहे खुदा पाक जो कसम आहे ओ मुसलमानो असां वटि इल्मु कोन रहियो आहे असां वटि क़ुरान जी तालीम कान रही आहे सॼो क़ुरान रसूलुल्लाह जे सहाबनि जी शान सां भरियो अल्लाह से फरमाए थो वल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू अल्लाह से फरमाए थो उहे मोमिन बाना जिन्हें ईमान आनो जिन्हें हिजरत कई जिन रसूलुल्लाह जी मदद कई जिन रसूलुल्लाह जी नुसरत कई अल्लाह से अॻिते ॿी जाइ ते फरमाए थो त रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु फरमाए थो मां अल्लाह इन्हनि सहाबा जे जमायत खां राज़ी आहियां इहे मां रब खां राज़ी आहियां। अल्लाह से फरमाए थो वल्लज़ीन तबव्वउ दार वल ईमान दिल जे हुजूर सां ॿुधजो ही जेको पंहिंजो वजूद आहे ही ढांचो 360 उज़वनि ते ही जेको इंसान जो वजूद आहे ही इंसान जो जेको क़याम आहे चाहे बदन जे मथां 360 उज़वनि ते मुश्तमिल आहे उन्हनि में हिकिड़ी शइ जेका दिल आहे उहा सभिनी उज़वनि जो सरदार दिल आहे वो मुझे हबीब सां प्यार करण वारा अल्लाह से फरमाए तो वल्लज़ीन तबव्वउ दार वल ईमान हकीकत में मोमिन जे जिस्म में दिल आहे दिल जे अंदर ईमान आहे पर अल्लाह ताला सहाबे किराम ला फरमाए तो ते रसूलुल्लाह जा सहाबी उहे ईमान जे कोट में रहंदा अब आहे या कोन है सुन जिए चल सितारन मेरा सोचिए चवण था तो महाराणी जा धनार वधीक होशियार जो कलाम लगायो था रसूलुल्लाह जे सहाबा जो शान है सोचिए चल सितारन मेरा सोचिए चल सितारन मेरा साईं मुझ